बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम नाज़रीन, हमारे सी रहा हो HBS न्यूज़ हैदराबाद ब्यूरो रिपोर्ट कामरान अली खीड़ो तंटे हैदरला गोठ अलीम अबड़ो भरसा राहु की शाख के बीयर 20 फुट घारो लगी हो। मकामी जिम्मेदारन जो समय एकड़न पे पीठल फसल तबाह। मकामी इंतजामिया शाख के बीयर घारे लगन बावजूद हरकत में न आई है। जॾहिं तरवासन ॿुधायो त कुछ ॾींहं अॻु राहु की शाख साॻे हंधा 25 फुट घारो लॻो, जंहिंखे मकामी ज़िमीदारनि ऐं इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि कयो वियो। जीअं त हिकु भेरो ॿीहर राहु की शाख खे साॻे हंधा घारो लॻण सबबि सवें एकड़नि ते बीठल फसल तबाह थी वियो। आबपाशी खाते खे अहिड़े इतला ॾियण बावजूद इंतजामिया हरकत में न आई। शाख जो पाणी मुसलसल हलण सबबि पाणी ॻोठनि में वधण जो ख़तरो आहे। असीं वसवारनि खां अपील था करियूं त राहु की शाख जे घारे खे फौरी तौर बंदि कराए ज़रई ज़मीनुनि समेत ॻोठ वासियुनि खे वॾे नुक़सान खां बचायो वञे। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HBS न्यूज़।